खबर साथ सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुनरी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी पियो। उमरकोट, मिठी, कुंडी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे। बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में पाणी पीइजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुनरी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में पाणी पीइजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। उमरकोट, मिठी, कुनरी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में पाणी पीइजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। अवां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुनरी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुनरी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे उमरकोट खां सिंध रिपोर्टर अली मुराद दल। जी अली मुराद, कहिड़ा तफ़सील आहिनि? बरसात थी रही आहे। शहर ऐं आसपास वारे इलाइक़नि में मुसलसल किथे हल्की किथे तेज़ बरसात वसण जो जेको सिलसिलो जारी आहे। ऐं हिन वक़्तु उमरकोट ऐं आसपास जेके इलाइक़ा आहिनि में आसमान जेको आहे ककरनि सां ढकियलु आहे ऐं मौसम ख़ुशगवार बणियलु आहे। उमरकोट शहर समेत बचाबंद, राजा रस्ती, सूफ़ी ऐं आसपास वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में वसकारो थियो आहे। ऐं बरसाति वसण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे ऐं मौसम जेका आहे उहा ख़ुशगवार बणिजी वई आहे। जी वॾी महिरबानी अली मुराद दल तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, उमरकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे ऐं गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुनरी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। अवां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुनरी, नौकोट, जाम साहब, निंदो, शादी लार्ज, टाली ऐं गुपचानी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कुनरी खां सिंधी रिपोर्टर अनवर मेमण। जी अनवर मेमण, बरसात जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुनरी आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि
उते जेको आहे सो गुज़र सुबुह जे टाइम खां जेको आहे सो वक़्ते वक़्ते सां जेका हल्की किथे तेज़ आहे, त बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सो जेको मौसम आहे उहो बि हिन वक़्तु ख़ुशगवार बणिजी वियो आहे। हिन वक़्तु बि जेको बरसात जो मौसम आहे अञा ताईं जारी आहे। ऐं जॾहिं त जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि, जेके थर वारे साइड जा जेके इलाइक़ा आहिनि, झील बंद आहे, सीओई आहे, इन पासे जेके शहर जा माण्हू आहिनि उहे घुमण जे लाइ बि निकिरी विया आहिनि। जेको आहे सियाह आहिनि उहे बि अचणु शुरू थी विया आहिनि। ऐं जॾहिं त उते जेको आहे सो मौसम एॾो ख़ुशगवार थी वियो, जेको थर जी वारी आहे उहा बि जेका आहे हुन वक़्तु थर वारो जेको इलाइक़ो तमामु बहितरीनु नमूने सां जेको मौसम बि उते जो जेको आहे सो ख़ुशगवार थी वियो आहे। ऐं शहर जा माण्हू बि जेके आहिनि हींअर सियाह जेके उते पुॼी वञा था। हिन वक़्तु ताईं बि जेको बरसाति जो मौसम अञा ताईं जारी आहे, किथे हल्की ऐं किथे बरसाति तेज़ हली रही आहे। जी वॾी महिरबानी अनवर मेमन। तफ़सील ॾियण लाइ नाज़रीन, कुंडली जे भरपासे वारनि इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी रही आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। इन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुंडरी, नौकोट, जामसाब, निंदोश, शादीलाज, टाली ऐं गुपचाणी में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी रही आहे। बरसात सबब हेठां वारनि इलाइक़नि में पाणी भरिजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम। अव्हां खे आगाह पिया हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी रही आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। उमरकोट, मिठी, कुंडरी, नौकोट, जामसाब, निंदोश, शादीलाज, टाली ऐं गुपचाणी में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी रही आहे। बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में पाणी भरिजी वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। वादी का साथ टेलीफोन लाइन ते मौजूद है सिंध न्यूज़ रिपोर्टर अलाबख्श कबीर। जी अलाबख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? बरसाति थी रही आहे। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शादीलाज ऐं भरपासे वारे इलाइक़नि में तेज़ बरसाति जो वसकारो। आबादगारनि में ख़ुशी जी लहर। शादीलाज जे भरपासे वारे इलाइक़े खेती, नेवी चक, कबाड़ी चक, सिग्नल चक में ज़ोरदार बरसाति जो वसकारो। मौसम ख़ुशगवार, गर्मी जो ज़ोर टुटी वियो। शादीलाज जॾहिं त तेज़ तूफ़ान सबबि मुश्किलाती निज़ाम धरम भरम थी वियो। एलजीओ सिम नाले में ज़बरदस्त चाढ़ थी है। शादीलाज शहर पाणी जी शदीद खोड़ सबबि फसलूं सुकी वियूं हुयूं। बरसाति सबबि तमामु वॾो रिलीफ मिलियो आहे। जी वॾी महिरबानी अलाबख्श कबीर तफ़सील ॾियण लाइ।